नाज़रीन, मेहड़ लगॻोठ मथी आलीवाल जो रहवासी पीरसन रुस्तम अली चांडियो मेहड़ प्रेस क्लब में एहतजाज कयो आहे। हिन एहतजाज कंदे दायो आहे त संदसि नौजवान पुट नाफ़रमानी जूं सभु हदूं ओरांगींदो संदन खे मौतमार धमकियूं ॾेई रहियो आहे, जंहिं ख़िलाफ़ अॼु ई मेहड़ प्रेस क्लब में संदसि सां लातालकी, संदसि सां उथण वेहण भत बाइपी ख़तमु करण जो इज़हार करणु आयो आहे। अचो त असीं वधीक पोरियत रुस्तम चांडियो खां पंहिंजी ज़बानी पुछंदासीं। जी रुस्तम, छा चवणु आहे मुंहिंजो? बाबा अर्ज़ मां रहवासी आहियां ॻोठ मथी आलीवाल जो। मुंहिंजो नालो आहे रुस्तम अली चांडियो। मां हे प्रेस क्लब ते तॾहिं आयो आहियां जो मुंहिंजो पुटु जावेद अली बेफ़रमान थी वियो आहे। पोइ चवण बि नथो वठे कंहिं हिसाब किताब में। पहिरियों बि हिते वरी हिनखे मूं पटे सटे कुझु ख़र्च करे अलाह ताला जेको कुझु हुयो करे उहो मां हिनखे जेको सो सऊदी मोकिलियो, उतां बि माना हिन मूंखे पैसा बि न मोकिलियऊं। उते बि ऐश परेश थो खाईंदो पीअंदो पंहिंजे मज़ा वठंदो पियो। उते वरी ओॾों पाण खे पकड़ाए हिते आयो आहे। हिते बि माना हरकतूं ख़राबु, हेॾे होॾे ॾेतूं लेतूं कंदो हुते जुआरी पोयों ब्याज जा पैसा पटे थो, मूंखे बि धमकियूं ॾिए थो। सो मां हाणे छा कयां? मां हिन जे करे जेको सो बेफ़रमान आहे। मां तॾहिं प्रेस मेहर ते आयो आहियां। सो इन जे करे मूंखे तहफ़ुज़ बि खपे ऐं हिनखे मां लातालुक बि कंदुसि ऐं लातालुक जे लाइ आयो बि आहियां। छो जो हे ॾुखियो माण्हू थी वियो आहे, का शइ नथो करे, न रोज़ी थो करे, न मज़ूरी थो करे। सुभाणे को अहिड़ो फिल्म विझे कंध में मां ग़रीब आहियां, न चटी भरण जहिड़ो आहे, न हर्ज भरण जहिड़ो आहियां। मां आहियां ग़रीब माण्हू। मां इन ऐं शरीफ़ माण्हू, मूं ते अॼु ताईं बि कंहिंजो कर्ज़ु न वहां विचारे, न मां अहिड़ो ग़लति कमु कयो आहे। हे अणसुधरियल थी पियो आहे, इन जे करे मां हिते आयो आहियां। सो मूंखे ऐं उहे धमकियूं बि ॾिए थो मारण जूं, विढ़ण जूं। छो जो अहिड़नि माण्हुनि सां हे कमु हुन जा अहिड़ा भुत आहिनि। पोइ इन जे करे मां तॾहिं आयो आहियां। किरी आहे पर छा कयूं, तकलीफ़ में विझी छॾियईं, ॾोजड़ में विझी छॾियो अथसि। पोइ इन जे लाइ मां हिनखे लातालुक कंदुसि बाबा। तॾहिं बाबा हे जेको आहे सो लातालुक इन जे करे कयां थो बाबा, ब्याज ते पैसा थो वठे, ऐश परेश थो करे, रंडियूं बाज़ियूं थो करे। हेतिरा बाबा पैसा हे काॾों आणींदो? हे सुभाणे जेके बि ईंदा मूंखे चवंदा पैसा ॾे, कर्ज़ु वठे थो, ब्याज वठे थो, ऐश परेश थो करे। इहे बाबा हेठि माण्हू इहे ईंदा पैसा वठंदसि छॾींदसि छा? पोइ सुभाणे मूं वटि त का शइ कान्हे न, मां काॾों भरींदुसि? मां बि त इन जे करे आयो आहियां न त हिनखे छॾींदुसि ऐं छॾण लाइ आयो आहियां। बाबा मां ख़तमु करणु आयो आहियां। मूंखां आज़ादु, मां हिन खां डिॼां बि थो ऐं मूंखे तहफ़ुज़ बि ॾिनो वञे। बाबा हे जेको सो हे एॾो बद इख़लाक़ थी वियो आहे जो असांखे मारण जूं धमकियूं बि ॾिए थो। वॾा नशा थो करे, कंहिं महिल बाबा नशे में टुन थी अची बीही रहे, को हाणे माण्हू मारे विझे। इहे बि ॾोजरा आहिनि, केरु खाईंदो? असां हिन खां बाबा हाणे डिॼूं बि था। छो जो बद इख़लाक़ थी वियो आहे न। हुनजो जेको आहे सो पैसा पटण, हेॾों हेॾों ॾेतूं लेतूं, ग़लति सोबत में, ग़लति माण्हुनि जे रेवन में अची वियो आहे। हाणे मां हिनखे बाबा ख़तमु करणु थो चाहियां। असां सां हिन सां को बि तालुक न आहे ऐं मां डिॼां बि थो हिनखे, कुझु बि हे नुक़सानु करे थो सघे।